जी नाज़रीन, अवां खे आगाह कंदा हलूं। पीटीआई अॻवान ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त पंजाब हुकूमत ख़तम थियण जा ॾींहं अची विया आहिनि। इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि इदारनि जी कोशिश आहे त पंजाब हुकूमत खे बचायो वञे। पीटीआई अॻवान फवाद चौधरी ऐं शेरीन मज़ारी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे असद उमर चयो त पंजाब में गैर आईनी हुकूमत कुझु ॾींहंनि जी महिमान आहे। हुन चयो त शहबाज़ हुकूमत कुझु ॾींहंनि में मुल्क जी मईशत जो बेड़ो ॿोड़े छॾियो। मुल्क में तारीख़ कॾहिं में एॾी वॾी महांगाई नाहे आई। हुन चयो त इत्तेहादी हुकूमत कुझु ॾींहंनि जी महिमान आहे। बहितर आहे त फौरी तौर आम चूंडनि जो ऐलान कयो वञे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कंदा हलूं। पीटीआई अॻवान ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त पंजाब हुकूमत ख़तम थियण जा ॾींहं अची विया आहिनि। इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि इदारनि जी कोशिश आहे त पंजाब हुकूमत खे बचायो वञे। पीटीआई अॻवान फवाद चौधरी ऐं शीरीन मज़ारी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे असद उमर चयो त पंजाब में गैर आईनी हुकूमत कुझु ॾींहंनि जी महिमान आहे।